बालारल माचवी हथे खाली जे रत सां गाड़ी थी चुकी है। बालारल कश्मीर जो अवाम आज़ादी वारी जंग वढ़ी रहियो आहे। दानिश स्कूल्स मां पास आउट थींदड़ ॿार मुख़्तलिफ़ शोबनि में अॻिते वधी रहिया आहिनि। दानिश स्कूल इल्म ऐं दानिश जो गढ़ आहे। दानिश स्कूलनि जी क़याम जो मक़सदु मुस्तहिक़ ॿारनि खे मयारी तालीम जी फ़राहमी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आज़ाद कश्मीर जे शहर भंबर में दानिश स्कूल जी पीड़ जो पत्थर रखण वारी तकरीर खां खिताब। नेब अवाम के बहरिया टाउन वाले दुबई प्रोजेक्ट में सीड़पकारी करण खां पासो करण जो मशवरो ॾेई छॾियो। नेब ख़बरदार कयो आहे त मलिक रियाज़ जी दुबई अपार्टमेंट्स में सीड़पकारी करणनि ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग जी कार्रवाई कई वेंदी। बहरिया टाउन जो मलिक रियाज़ ख़िलाफ़ फ्रॉड जा केतिराई केस जांच हेठि आहिनि। नेब वटि पका सबूत आहिनि त मलिक रियाज़ ऐं संदसि साथियुनि बहरिया टाउन जे नाले ते कराची, ॼामचोरो, पिशावर, रावलपिंडी ऐं न्यू मरी में न सिर्फ़ सरकारी पर ख़ानगी एराज़ी ते बि कब्ज़ा करे बिना इजाज़त हाउसिंग सोसाइटीज़ क़ाइमु कयूं ऐं माण्हुनि सां अरबे रुपयनि जो फ्रॉड कयो। मलिक रियाज़ हिन वक़्तु बर्तानिया जे नेशनल क्राइम एजेंसी जे केस में रूपोश करार ॾिनल आहे, जेको अदालत ऐं नेब ॿिन्हिनि खे घुर्बल आहे। नेब मलिक रियाज़ ऐं संदसि पुट अली मलिक रियाज़ खे रूपोश करार ॾेई चुको आहे। संदन मिल्कियतूं बि ज़ब्त कई वयूं आहिनि। खेनि वापसि आणण जी कार्रवाई बि करे रहिया आहियूं। नेब वाज़ेह करे छॾियो आहे त मलिक रियाज़ ऐं अली मलिक रियाज़ ख़िलाफ़ गैर क़ानूनी हाउसिंग स्कीम्स, ज़मीननि ते नाजाइज़ कब्ज़े समेत फ्रॉड ऐं करप्शन जा पक्का सबूत मौजूद आहिनि। नेब तरफ़ा प्रेस रिलीज़ जारी करण बावजूदि दुबई में मनसूबा शुरू करण सम्झ खां ॿाहिरि आहे। दुबई वारे मनसूबे में जेको पैसो सिड़ायो वेंदो इहो मनी लॉन्ड्रिंग जो सॾायो वेंदो। बरतानवी हुकूमत मलिक रियाज़ ऐं अली रियाज़ जूं वीज़ाऊं बदउनवानी साबित थियण ते रद्द कयूं। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त 190 मिलियन पाउंड स्कैंडल ओपन एंड शट केस हो। बानी पीटीआई पंहिंजी करप्शन ऐं रिश्वत जो जवाब ॾिए। शहज़ाद अकबर पैसा ऑफिशियल दस्तावेज़नि में ज़ाहिर कराया। पैसा ज़ब्त करे पाकिस्तान खे ॾिना विया। बंदि लिफ़ाफ़ो काबीना में आंदो वियो। मुझो कल भी इहो फ़ैसिलो हो, अॼु भी इहो ई फ़ैसिलो आहे। भले जेतिरो मर्ज़ी ज़ुल्म करियो, मां शाहिदी न ॾींदसि। नेब तरफ़ा प्रेस रिलीज़ जारी करण ब्लैकमेलिंग जो नओं तरीक़ो आहे। दिलि में हिकु तूफ़ान खणी घुमी रहियो आहियां। जेकॾहिं इहो बंदि टुटी वियो त पोइ सभिनी जो भरम टुटी वेंदो। इहो न विसारियो त गुज़िरियल 15 खां 30 सालनि जा सभिनी जा राज़ सबूतनि सां महफ़ूज़ आहिनि। बहरिया टाउन जे चेयरमैन मलिक रियाज़ जो सोशल मीडिया ते बयान। संदसि चवणु आहे त हू न कंहिं जे ख़िलाफ़ इस्तेमाल थींदो ऐं न ई कंहिं खां ब्लैकमेल थींदो। कूड़ी ख़बर ते 5 साल सज़ा ॾियण जी तजवीज़। वफ़ाक़ी सरकार पीका एक्ट तरमीमी बिल क़ौमी असेंबली में पेश करे छॾियो। मुक़रर वक़्त में ट्रायल मुकमल न थियण ते नतीजा भोगड़ा पवंदा। ट्रायल कोर्ट खे केस जो फ़ैसिलो 6 महीननि खां 1 साल में करणो पवंदो। मॉडर्न डिवाइसिस खे क़ानूनी शाहिदी में शामिल करण जी तरमीम भी शामिल आहे। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो असेंबली में ख़िताब। संदसि चवणु आहे त इंसाफ़ वारे निज़ाम सबबि अवाम ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। अवाम हिन ऐवान खां हल जी उम्मीद रखे थो। निज़ाम एतिरियूं ख़राब आहिनि जो कंहिं ते कुझु साबित ई नथो थिए। क़ौमी असेंबली जे इजलास में मुखालिफ़ धुर तरफ़ां गोड़ नारेबाज़ी जा आवाज़ भी कढिया विया। ऑपोज़िशन मेंबरनि जो स्पीकर जी डाइज़ बजाए एहतजाज। सवालनि जो जवाब न मिलण ते क़ौमी असेंबली जे स्पीकर तरफ़ां कावड़ जो इज़हार। स्पीकर अयाज़ सादिक मुखालिफ़ धुर अॻवान खे एतराफ़ वारे नुक़्ते ते ॻाल्हाइण न ॾिनो। स्पीकर चयो त बिज़नेस हाउस एडवाइज़री कमेटी में मामला तइ थी चुका आहिनि। हू तइ थियल मामले ते यू-टर्न न वठंदो। सिंध हुकूमत ख़िलाफ़ तासुब ऐं कूड़ ॻाल्हाइण जमायत इस्लामी कराची जे अमीर मोनम ज़फ़र जी आदत आहे। इहो तासुर ॾियण त सिर्फ़ सिंध में ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि। जेका मुनाफ़िकी आहे। खेसि मालूम हुजणु घुरिजे त पंजाब में 80 लख ऐं केपी में 40 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद जो जमायत इस्लामी कराची जे अमीर खे जवाब। संदसि चवणु आहे त सिंध जी तालीम खाते जी कारकर्दगी मुल्क जे ॿियनि सूबनि खां बहितर आहे। वॾे वज़ीर जी क़यादत में तालीम वारो वज़ीर ॾींहुं राति महिनत करे रहियो आहे। को बि सरकारी खातो डिजिटल थियण नथो चाहे। मूंखे सरकारी इदारनि जी डिजिटलाइज़ेशन लाइ जंग विड़णी पइजी रही आहे। असांखे पाण फ़ैसिलो करणो पवंदो त रिश्वत जी बाज़ार खे ख़तमु करणो आहे या न। जेकॾहिं रिश्वत खे ख़तमु करण ऐं निज़ाम में शफ़ाफ़ियत आणणी आहे त डिजिटल थियणो पवंदो। IT खाते जे ममलिकती वज़ीर शिज़ा फ़ातिमा जी IT एंड टेलीकॉम बाबति क़ौमी असेंबली जी स्टैंडिंग कमेटी खे ब्रीफिंग। स्टैंडिंग कमेटी हुकूमत जो तजवीज़ कयल डिजिटल नेशन पाकिस्तान बिल 2024 मंज़ूर करे वरितो। बिल जी मंज़ूरी जे हक़ में 10 मुखालफ़त में PTI जे 6 मेंबरनि वोट ॾिनो आहे।
सुप्रीम कोर्ट में बेंचिस जे इख्तियारनि वारो केस ॿुधणी लाइ मुक़ररु न करण ते तौहीनी अदालत जे केस जी ॿुधणी एडिशनल रजिस्ट्रार खे लिखत में जवाब अॼु जमा कराइण जी हिदायत जस्टिस मंसूर अली शाह चयो आहे त अदालती बेंचिस जे इख्तियारनि जी ॿुधणी बाबति केस जो 26 आइनी तरमीम सां को वास्तो नाहे। केस रेगुलर बेंच ॿुधी रही हुई, छा कमेटी उन खे शिफ्ट करे सघे थी। केस आर्टिकल 191 एजू आहे, जंहिंमें कुछ केस टैक्स बाबति बि हुआ। अटॉर्नी जनरल सुप्रीम कोर्ट तरफ़ां मुक़ररु कयल अदालती मुआवननि ते एतराज़ उथारे छॾियो। संदसि चवणु आहे त हीउ मामिलो अदालत ऐं तौहीन कंदड़नि विच में आहे। जेके अदालत मुआविन मुक़ररु कया विया आहिनि उहे 26 तरमीम चैलेंज कंदड़ वकील आहिनि। हुकूमत जस्टिस रिटायर्ड फ़कीर मोहम्मद खोखर खे गुम थियल माण्हुनि बाबति जोड़ियल कमीशन जो सरबराह मुक़ररु करे छॾियो। सुप्रीम कोर्ट में गुम थियल माण्हुनि बाबति केस जी ॿुधणी दौरान एडिशनल अटॉर्नी जनरल अदालत खे आगाह कयो त हुकूमत जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल जी जाइ ते जस्टिस रिटायर्ड फ़कीर मोहम्मद खोखर खे गुम थियल माण्हुनि बाबति कमीशन जो सरबराह मुक़ररु कयो आहे। हुकूमत कानून साज़ी ज़रिए गुम थियल माण्हुनि बाबति ट्रिब्यूनल जोड़णु चाहे थी ऐं कानून साज़ी लाइ काबीना कमेटी कमु करे रही आहे। जस्टिस जमाल मंदूखेल जो चवणु आहे त कानून त पहिरियां खां मौजूदु आहे। कंहिंखे गुम करणु ॾोहो आहे, कंहिं ॾोहो कयो आहे त ट्रायल कयो, ॾोहो नाहे कयो त छॾे ॾियो।